खिपरो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे बाईपास रोड ते रोडनि जे कपनि ते वेठल ॿोॾ मुतासिन जे ॿारनि जे लाइ खिपरो जे माहिर डॉक्टरनि जे ताउन सां फ्री मेडिकल कैंप लॻाई वई हुई, जंहिं में डॉक्टर सुनील कुमार लदाणी मरीज़नि जो मुआइनो कयो ऐं फ्री में दवाऊं ॾिनियूं वयूं। इन मौके ते प्रेम कुमार माली जो चवण त खिपरो में बरसातनि खां पोइ ॿोॾ वारी सूरत हाल थियण सबबि इलाइक़े वासी रोडनि ते बेयारो मददगार वेठल हुआ। असां इन इलाइक़े में मुआइनो कयो, असांखे मेडिकल कैंप जी ज़रूरत महसूस थी। डॉक्टर ऐं दोस्तनि जे सहकार सां अॼु फ्री मेडिकल कैंप लॻाई, जंहिं में इंसान दोस्त डॉक्टर सुनील कुमार लदाणी ॿारनि जो इलाज कयो। असां सां खिपरो जे डॉक्टरनि खुशीराम शेवकाणी, डॉक्टर भरत कुमार खत्री, डॉक्टर सुनील कुमार लदाणी असां सां ताउन कयो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।